दादू खां मुख्तियार अली सुमरो जी ख़बर शामिल कंदासीं। दादू बी सेक्शन थाणे जे हथ ॻोठ पिपरी वासी नौजवान गुलाम शबीर चन्ना मुबैना वण में फाहो खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। इतला ते बी सेक्शन पुलिस फोती जा वारिस पहुची फोती जो लाश वण मां लाहे अस्पताल मुंतक़िल कयो। ड्यूटी डॉक्टर नौजवान जे फोत थियण जी तस्दीक कई। फोती जे भाउ असद चन्ना ॿुधायो त भाउ जोही मोड़ ते दोस्तनि सां गॾु वेठो हुयो, जंहिं बाद संदसि दोस्तनि ई असांखे इतला कयो आहे त तव्हांजे भाउ आपघात कयो आहे। शक आहे त भाउ गुलाम शबीर खे संदसि दोस्तनि सिजाद जमाली ऐं शहबाज़ जमाली फाहो ॾिनो आहे। शिफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। बी सेक्शन पुलिस इतला ते लाश तहवील में वठंदे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। मामले जी जांच करियूं पिया। फोती नौजवान जी अमड़ मुस्मात अनायता ज़ाल मोहम्मद सिद्दीक़ चन्नो जो चवणु आहे त पुट जी दोस्ती सज्जाद जमाली ऐं शहबाज़ जमाली सां हुई। इतला मिलियो त तव्हांजे नौजवान ख़ुदकशी कई आहे। हुन चयो त असां पोस्टमार्टम नथा कराइण चाहियूं। असांखे सज्जाद ऐं शहबाज़ जमाली ते शक आहे। उन्हनि खे गिरफ़्तार करे साफ़ शिफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।